मोबाइल खजी वही हुई उन अलावा फैसलो थे बिरादरी फैसलो कई हुई 4.5 लाख रुपया गुलेसन दे दंड पो वरी इनके दंड महीनों गुजरी हलो महीने को वरी 5-4 मानू वठी करे असांजे मेड़ खणी आयो कुरान खणी आयो असांखे पैसा छॾो असां वरी छॾिया आहिनि पैसा छॾण जे बावजूद भी 10 चक्कर विड़ी आहिनि कल घर विड़ा आहिनि असां एनसी कराई आहे जिवायो गुलसन जा पुट जिवाय जा पुट चए थो मां धाड़ेला मां मारींदमि मां माण्हू मारी कल घुमिया आहिनि असांजे पिस्टल खणी करे कढ घुमिया आहिनि असांजी तो एनसी कराई आहे राति मसलो हल कयो राति वरी मेड़ खणी खानगढ़ विया आहिनि खानगढ़ खे चौधनि त राति खंदासीं सुबुह जो ज़बरदस्त खान वटि विया आहिनि उते घुराए माण्हू बाबे सां असां कोन वियासीं बाबे खे घुराए करे उते बेइज़ती कई अथनि वरी असांखे सौट आहे मामो आहे असांजो इन खे छा मसलो आहे वहाँ सां छा थियो आहे मसलो सर असांजी मोबाइलां खजियल आहिनि 6 महीनो आहे असां उहे पैसा घुरिया आहिनि वठ वठां हर को चवे पियो बाबा इन ॻाल्हि को टरी वञो असां फ़ैसिले जे लाइ ज़बरदस्त खान वटि विया आहियूं 10 चक्कर बाबा फ़ैसिलो ज़बरदस्त खान करे पियो तॾहिं बि साईं खे चवां उते विढ़ण जे लाइ असांखे तयारु ज़बरदस्त खान बाबा पाण चयो असांखे दादा ठीकु आहे मां फ़ैसिलो कयां थो वरी मां मेड़ मां मोकिली त मां सौट मां पंहिंजा मोकिलिया त मां त बाबा तव्हां पाण में ठोके उन खे कुटियो अथनि खणी उहे असांखे कया अथनि बिरादरी जो फ़ैसिलो आहे राति मामा मुंहिंजे खे मोकिलियो त मां उन्हनि आया आहिनि विच में आया आहिनि 2 ॼणा साईं खे चवां उन राति उन्हनि फ़ैसिलो रखियो आहे त बाबा अचो तव्हां साईं खे चवां था फ़ैसिलो अॼु शाम उन्हनि सां फ़ैसिलो प्रोग्राम रखियलु आहे वरी हिते साईं खे चवां मौला भाई सां वेहणु हुते असां सां वेहणु हुते मिंथाऊ मेड़ाऊ वरी माण्हू मोकिलिया त मां त बाबा ठीकु आहे तव्हां ठाहो मांजे मथां फ़ैसिलो पए तॾहिं बि मां भरे ॾियां तव्हांखे चोरी मुंहिंजी 4.5 लाख रुपया चोरी पयल बिगड़ो ना जायो सुठी ॻाल्हि आहे त ठाहो काननि ॾे ॾेई जामन न वञो भली ॻाल्हि आहे वठी करे गुलसन मां कुटियो आहे खणी ईअं हूंदो आहे छा मां सच कूड़ारो पाण में सौट रहासीं बाबा कसी कांडी थी वेंदी आहे निभाइणो आहे न निभाए जान छॾाइणो आहे न वठी मां